एडा बुद्धो था सुबह तव्हांजो बर्थडे है ना, तो मां ॾाढा सुठा सुठा कपड़ा वठी आई आहियां। तव्हां पुछो ई न कहिड़ा मस्त कपड़ा वठी आई आहियां तव्हांजे बर्थडे लाइ। अरे वाह, लव यू जानू। ॾेखार ॾेखार कपड़ा। हाँ सच में था ॾिसंदा? ॿियो 2 मिंट मां पाए पई अचां। ओ मुंहिंजी भाग्यवान, तोखे छा थी वियो आहे अॼुकल्ह? छो छा थियो? अॼुकल्ह न तूं मूंखे शराब लाइ पई रोकी, न मूंखे सिगरेट पीअण लाइ पई रोकी। छा कोई नाराज़गी आहे छा? न न अहिड़ो कोन्हे। त छा आहे? उहो LIC वारो परीं आयो हो, सभु फ़ाइदा चई वियो आहे। हाँ? ॿुधो त हेॾा, छा मां थुली आहियां? न न जानू, तूं त परफेक्ट आहीं। हाँ सच्ची। हलो त मूंखे उठाए करे फ्रिज ताईं कोठे वञो। पी जानू, मां फ्रिज खे ई तो वटि खणी थो अचां।